होटल वैभव जूनागढ़। धन्यवाद। मां महेश पी आहूजा जूनागढ़ में पुजी चुको आहियां। होटल वैभव में असां हींअर भेण मीना अची रहिया आहिनि ऐं असांजा कुझु ॿिया बि मेंबर जेके इंट्रस्ट आहे उहो बि अची रहिया आहिनि। असां 1 कलाक हिते हूंदासीं, 4 खां 5 સુધી असां हिते हूंदासीं। अचो जूनागढ़ में ऐं हर हिकु समाज जा मेंबर अचनि। संगठन में वॾी शक्ति आहे। दादा लालू भाई वाइस चेयरमैन आहिनि, उनखे साथ ॾियो। असां सभु सिंधी आहियूं। धन्यवाद। मुंहिंजो नंबर आहे 98252596। असां सां गॾु जूनागढ़ जा मूलचंद रामचंदानी बि हिते आयल आहिनि, जेका हींअर शायदि गवर्नमेंट डिपार्टमेंट में इंजीनियर हुआ ऐं रिटायर थिया आहिनि। असांखे सभिनी खां पहिरीं उन्हनि हिते रिसीव कयो, असां उनजा शुक्रगुज़ार आहियूं। मूलचंद भाई, असां हिते आयासीं हिकु सिंधी समाज वारा, तव्हां हिन बारे में छा चवंदा? तव्हां सभिनी जो जूनागढ़ खाते स्वागत आहे। ख़ूब ख़ूब धन्यवाद। तव्हां आया, तव्हां पेर घुमाया, तव्हांजो ख़ूब ख़ूब आभार। धन्यवाद। धन्यवाद। अचो 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 दादा अचो।